पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। राजा मुनी रहमान जतोई, जॉइंट सेक्रेटरी पाकिस्तान पेट्रियाटिक मूवमेंट जिंदाबाद। असीं अॼु इन प्लेटफॉर्म तां हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे सॼी दुनिया खे त जेके बि इस्लाम दुश्मन आहिनि असीं उन्हनि ते लानत था कयूं। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते जेको बि ॻाल्हाईंदो खाको ठाहींदो असां उन ते करोड़े बार लानत विझंदासीं। ऐं इन में को बि शक न आहे त जॾहिं बि इस्लाम ते ॾुखियो वक़्तु आयो आहे, काबतुल्लाह ते ॾुखियो वक़्तु आयो आहे, त पाकिस्तान आर्मी उन जी सपोर्ट कई आहे। असां पंहिंजी आर्मी सां बि गॾु आहियूं। असां पंहिंजे मुल्क दुश्मननि ते बि लानत था कयूं, जेके आर्मी जे ख़िलाफ़ आहिनि घटि वधि ॻाल्हाइनि था उन्हनि ते बि लानत था कयूं। ऐं असां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जेके उन्हनि जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि ते बि लानत था कयूं। पाकिस्तानी अवाम जे लाइ कहिड़ो मैसेज आहे जेके अञा ताईं फ्रांस जूं शयूं यूज़ करे रहिया आहिनि, अञा ताईं उन्हनि खे तरक़ न कयो अथनि? असां उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदासीं त मुस्लमान पाण में गॾु थियनि, ॿधो ऐं एको पैदा कनि पाण में, ऐं उन्हनि जूं का बि शइ यूज़ न कनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ उथनि ऐं उन्हनि खे को अहिड़ो मैसेज हलाइनि जंहिंजे लाइ उन्हनि खे नुक़सानु पहुचे। सभु ॿधी कनि। बार लानत, इस्लाम में दुश्मन ते लानत, ऐं जेके रसूल जा दुश्मन आहिनि उन्हनि ते लानत, पोइ चाहे दुनिया जे कहिड़े बि कुंड में हुजनि उन्हनि ते लानत। जेको बि आले रसूल ऐं रसूल जो दुश्मन थींदो असां उन जा दुश्मन आहियूं। असां इहा अॼु गवाही था ॾियूं मुस्लमान हूंदे त दुनिया जो कहिड़ो बि वॾे खां वॾो माण्हू हुजे, अमीर खां तरीन माण्हू हुजे, केर बि हुजे, असां उन जे ख़िलाफ़ु थींदासीं जेको असांजे रसूल जे आल ऐं रसूल जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो। असां उन्हनि सभिनी ते लानत था विझूं, फ्रांस जे सदर ते बि, त जेके बि असांजे रसूल जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, अगेंस्ट में खाका ठाहिनि था, जेको बि उहे पंहिंजे मज़हब खे ॾिसनि। असां मुस्लमान कंहिंजे बि मज़हब जे ख़िलाफ़ु न आहियूं, पर जेकॾहिं को असांजे मज़हब जे ख़िलाफ़ु ईंदो त असां उन्हनि जे लाइ पंहिंजी जान ॾियण जे लाइ क़ुर्बान आहियूं। लानत किरोड़े बार, ॿीहर बि लानत किरोड़े बार। असांजो जेको रैली जो मक़सदु आहे उहो आहे फ्रांस जे सदर जे ख़िलाफ़ु आहे, जंहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु जेको आहे कुझु ॻाल्हियूं कयूं हुयूं। असां उन्हनि जे हवाले खां जो रैली कढी आहे। असां सभु जेके यहूदी लाबी आहे उनखे ॿुधाइणु चाहियूं था त असां मुस्लमान हिकु अमन पसंद मज़हब आहे, असां सां हथ चुरा न कई वञे असांजे मज़हब सां। उन जे करे असां रैली कढी आहे पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान में जेको फ्रांस जो सफ़ीर आहे उनखे अञा ताईं पाकिस्तान जे वज़ीर आज़म निकाली न ॾिनी आहे, उनजे बारे में छा अदा इहा वॾो सुवालु आहे हिकिड़ो त फ्रांस जो जेको आहे उनखे अञा निकाल न ॾींदुमि, पर कोशिशि इहा ई आहे जेको हाणे इंशाअल्लाह ताला निकालींदा इंशाअल्लाह।